अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर सां गॾु आहियां तव्हांजो मेज़बान राइब बपड़। नाज़रीन, अॼु असीं हिते अब्दुल्ला शाह गाज़ी जे अपोज़िट हिकु कॉलोनी आहे, सिंधी कॉलोनी। ख़ासि तौर ते हुन में गुथियल आबादी आहे, मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू रहनि था, जंहिंखे लाड़काणो कॉलोनी चयो वञे थो पियो। हिन लाड़काणे कॉलोनी मंझि हितां जा रहवासी जेके आहिनि सो तमामु वॾे अरसे खां रहनि था, पर अॼु बि उहे जेको आहे सो मुख़्तलिफ़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुकमिल तौर ते हिते कहिड़ा मसइला आहिनि ऐं लाड़काणो कॉलोनी हिन ते नालो कीअं पियो, अचो त हिन जेके माना इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खां पुछूं था पिया त बुनियादी उन्हनि खे जेको आहे सो सिहत जी सहूलियतुनि खां वेंदे जेके बि इंसानी ज़रूरत जूं सहूलियतूं आहिनि, छा उहे उन्हनि खे हासिलु आहिनि या न आहिनि। अचो त नाज़रीन पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त हिन ते लाड़काणो कॉलोनी नालो कीअं पियो ऐं हिते मसइला कहिड़ा आहिनि। लाड़काणो कॉलोनी साईं इन करे पियो त हिते ममता भुट्टे जो बंगलो हुयो, उन जे करे हिनखे ममता लाड़काणो कॉलोनी चयो वेंदो हो। ऐं मसइला आहिनि, ॾिसो त किचिरा कुंडी जेको आहे सॼो रस्तनि ते गंद पियो आहे, गटर फाटा पिया आहिनि ऐं पाणी जो वधि में वधि मसइलो आहे। हिते इहे मसइला आहिनि घणे खां घणा। बसि अमन अमान कीअं आहे? अमन अमान बनस्बत ॿियनि खां हिते बहितरु आहे। हा, हिते बहितरु आहे। अच्छा, ऐं बिजली जी सहूलियतूं ऐं गैस जी सहूलियतूं मौजूदु आहिनि, इहे आहिनि। बाक़ी मसइलो आहे त किचिरो रस्तनि ते पियो आहे, रस्तो तव्हां ॾिसी सघो था त इहो गंद पियो आहे, किचिरा कुंडी ठहियल कान्हे का, माण्हू परेशान त आहिनि पंचायत। अच्छा, पोइ इन जे हवाले सां जेके हिन सां रिलेटेड खातो आहे उन ताईं वञो अथा पिया तव्हां त हीउ गंद बंद जेको किचिरो आहे उन खे हटारायो वञे? हा, त उन्हनि खे ज़ाती पाण खे बि ख़बर आहे त किचिरा कुंडी जी हिकिड़ी जॻह मखसूस कई वेंदी आहे, उहा त आहे ई कोन। रस्तनि ते फिटियो कयो न त हलिया था वञनि, पोइ हितां जेको आहे सो डोज़र खणी वेंदा आहिनि। हा, इहो आहे। हुकूमत खे कहिड़ी अपील करणु चाहींदो, ख़ासि तौर ते जेको सुख कोन अथव, सिहत जूं बुनियादी सहूलियतूं तव्हांखे आहिनि? सिहत जूं भला बुनियादी सहूलियतूं आहिनि तव्हांखे? न, सिहत किथे आहिनि, का शइ कान्हे का सिहत जे। हितां जेको माण्हू जेकॾहिं वञे थो त को जना हॉस्पिटल वञे थो या तव्हांजी जेको आहे सिविल हॉस्पिटल वञे थो, हिते सहूलियतूं मौजूदु नज़दीक त भरिसां त कोन के। हा, हुकूमत खे कहिड़ी अपील करणु चाहींदा? अपील हुकूमत खे इहा अपील हूंदी त वधि में वधि असां सिंधियुनि जी जेको आहे भरपूर नमूने सां मदद कई वञे ऐं रोज़गार जो वधि में वधि जेको आहे सो बुरान आहे ऐं सिहत जो इहो ड्रेनेज जो इहो सिस्टम वधि में वधि अपील कंदासीं गवर्नमेंट खे। अच्छा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम। हिते जे इलाइक़े में तव्हां रहो था, हिते तव्हांखे कहिड़ा मसइला आहिनि? ख़ासि तौर ते गंद आहे न आहे, सिहत जूं बुनियादी सहूलियतूं आहिनि न आहिनि, बिजली आहे, कीअं पिया हिते गुज़ारियो? सर बिल्कुलु जेको आहे असां हिते रहूं था, गंद किचिरो लॻो पियो आहे, मच्छर घणा आहिनि, बीमारियूं वधी वियूं आहिनि, असां ग़रीब माण्हू परेशान लॻा पिया आहियूं, सॼो ॾींहुं मज़दूरी कंदा आहियूं, तॾहिं जेको आहे सो पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहियूं। अच्छा, मज़दूरी कहिड़ी मज़दूरी कंदा आहियो? सर बसि जहिड़ी बि मज़दूरी मिली वेंदी आहे उहा कंदा आहियूं। अच्छा, पोइ हिते हिन हेॾे महांगे में महांगो माना हे जेको आहे शहर आहे सॼो कुझु, उन में माना कीअं तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थिए थो? ॾिहाड़ी घणी था खणो? बसि सर पोइ 200, 250, 300 ॾिहाड़ी खणी करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहियूं। अच्छा, ॿियो हिते जेको हे गंदो आहे इहो रोज़ाने जी बुनियादनि ते खणनि था पिया या बसि जेको आहे सो महीननि जा महीना ई गंदो ऐं किचिरो हुजे थो? नहीं सर, इहो तक़रीबन 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो इहो गंद हिते पियो हूंदो आहे। अच्छा जी जी। अच्छा, इन खां सवाइ भला गैस जी कंडीशन कीअं आहे? गैस बेस अचे थो पियो ॿारण जे हवाले सां, माना चुल्ह बुल माना आबाद आहे या उन जे हवाले सां बि कॾहिं आहे कॾहिं कोन्हे, लोड शेडिंग थी हले? जी सर, गैस जो त गुज़ारो आहे, गैस तो हलंदो रहंदो आहे, लेकिन लाइट जो बि प्रॉब्लम घणो आहे। 2 कलाक आहे त 2 कलाक बिजली न आहे। जी सर। सिहत जूं बुनियादी सहूलियतूं आहिनि? न सर, वो भी को खास कौन है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। यहाँ पर ख़ास मसाइल क्या है? सर मसले मसाइल यहाँ पर है, जैसा कि आप देख रहे हैं उधर कचरों का आवाम इस तरह रोड पे फेंक के चली जाती है। गवर्नमेंट को कोई बंदोबस्त नहीं है यहाँ पे। पहले भी आती है, महीने साल बाद आ जाती है एक और गाड़ी और वहाँ से उठा के चली जाती है, उसके बाद तो हमें देखने में नहीं आता। अब लोग बेचारे क्या करें, यहाँ से आवाम गुजरती है, हमारी भी माएँ बहनें गुजरती हैं यहाँ से, और कचरा इतना होता है कि पाँव के नीचे आ रहा होता है। गाड़ियों वालों का कभी कभार तो रोड ब्लॉक हो जाता है। और यहाँ पे देखें खाने पीने की अशिया ये भी फ़रोख्त की जाती है। अब गरीब आदमी वो दुकान खरीदने इस महंगाई के दौर में वो किस तरह दुकान खरीदेगा? तो उससे तो ज़ाहिर बात है रोड पे ही अपना सेटअप लगाना है। मगर इस तरह का जो कस्टे हैं और आवाम में बीमारियाँ फैल रही हैं, जैसा कि मुझे खड़े खड़े अभी ज़ुकाम लग गया इधर, ये हालत है। और स्मेल इतनी है कि आप सूंघ सकते हैं खुद ही। तो लिहाजा गवर्नमेंट को चाहिए कि इसका प्रॉपर एक तरीके से कंटेनर रखवाए, या इसका या हर हफ्ते या हर 2-3 दिन बाद इसका उठाने का बंदोबस्त किया जाए। अच्छा,
इधर जो ये नज़र आ रहा है, ख़ास तौर पर हम देख रहे हैं कि सड़क पर भी दुकानें बन गई हैं, मीन के बहुत तादाद में और भी बन रही हैं। तो आप क्या कहते हैं कि इस हवाले से जो आवाम है उसके हवाले उस पर कोई जिम्मेदारी नहीं आती? सर गरीब आवाम पे अब क्या करें, आप महंगाई के दौर में देख रहे हैं कि एक दुकान अगर लेने जाएं तो वो आगे 10 बातें करते हैं कि वो ये कहते हैं कि पहले बिजली का बिल भरो अब और या फिर उसके बाद गैस का बिल भरो, उसके बाद आप जनाब के दुकान का किराया इतना रेट लिया हुआ है कि आप देखें कि रोड पे वो बेचारे क्या करें। अभी दुकान का आप किराया ज़रा एक दुकान का पता करके रहे 5,000 रुपये से नीचे वो दुकान मांगते नहीं हैं। तो ये बेचारे अपने माँ बहनों का गुजारा भी चलाना होता है। और नौकरी पे जब ये जाते हैं तो नौकरी से आगे ये कहते हैं क्योंकि तुम्हारे पास सिफारिश है तो वो ले आओ, अगर तुम्हारे पास सिफारिश नहीं है तो तुम आराम से बैठो घर पे जाके। अपनी माँ बहनों का गुजारा चलाने के लिए, अपने पेट की रोज़ी कमाने के लिए ये बेचारे अगर रोड पे ठेला ना लगाएं तो इनको क्या इधर सिंध पुलिस में कोई नौकरी देगा या किसी और जगह पे देगा, कोई देने के लिए तैयार है। जब नहीं है तो फिर इनको इधर भी तो इनको चाहिए कि आप बंदोबस्त करके दें। अच्छा, इधर जो है वो सेहत की बुनियादी सहूलतें और तालीम की सहूलतें हैं इस कॉलोनी के हवाले से? सर तालीम के लिहाज से तो अल्हम्दुलिल्लाह इधर काफ़ी ज़्यादा पहले से अच्छा सेटअप हो गया तालीम के लिहाज से, और सेहत के लिहाज से ये है कि इधर बाकी जो है ध्यान तो दिया जा रहा है, मगर ये कचरे पे जिस तरह के आप देख रहे हैं बिल्कुल अब आवाम क्या करे, रोड पे फेंक कर आए या उधर सामने मुकद्दस जगह है मज़ार है बाबा का, अब वहाँ पे जाके तो फेंक नहीं सकते। अब यहाँ पे फेंकते तो मगर गवर्नमेंट को जब बताओगे यार यहाँ से आके कचरा उठा लो तो वो आके जनाब ये बात बोलते हैं कि पहले अपना सेटअप ठीक करो, आवाम कचरा यहाँ पे क्यों फेंकती है, तो आवाम कचरा यहाँ पे ना फेंके तो और क्या रोड पे जाके फेंके। मगर उनको चाहिए कि यहाँ पे आके बंदोबस्त हर 2 या 3 दिन बाद गाड़ी आए और यहाँ पे KMC वाली या कंटोनमेंट बोर्ड वाली यार और यहाँ से कचरा उठा के लेके जाए। जब यहाँ पे गंदगी ख़त्म होगी तो फिर सेहत बनेगी, या सेहत होगी या गंदगी होगी, ठीक है। तो लिहाजा इसका जल्द से जल्द मैं भी गवर्नमेंट से गुजारिश करता हूँ यहाँ जल्द से जल्द यहाँ से कचरा उठाया जाए। मेहरबानी सर, शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इस कॉलोनी के हवाले से आप क्या कहेंगे कि कितनी बुनियादी सहूलतें आपको हुकूमत की तरफ से दी गई हैं या आप लोगों ने खुद पैदा की हैं? सहूलत हुकूमत की तरफ से कोई भी नहीं है। ये जो कचरा है ये पिछले दिनों तो इतना कचरा था यहाँ से गुजरना भी मुश्किल था। हमने 2-3 जगहों पे दरखास्तें दी, उसका अमल दरामद ये हुआ, उन्होंने कहा जी हम एक गाड़ी एक दिन में उठाएंगे, इससे ज़्यादा नहीं उठा सकते, हमारे पास डीजल ही नहीं है। उसके बाद उन्होंने थोड़े दिन तक उठाया, उसके बाद ये कि आप तो हर रोज़ तकरीबन उठा रहे हैं। बाकी हुकूमत की तरफ से हमें क्या सहूलत है, कच्ची आबादी है, ना यहाँ पानी है, रोड का आप हाल देख रहे हैं और ना पानी आता है ना कचरे का ये हाल है। हमने उनसे ये बात की, उन्होंने कहा जी आप अपने मोहल्ले में सर्वे करके आप हमें आइडिया दें कि अगर ये कचरा कुंडी हम कहीं शिफ्ट करते हैं तो आप लोग फिर कचरा कहाँ फेंकोगे। तो हमने कहा कि जैसे ये डिफेंस हमारे एरिया में है, उधर गाड़ी आती है घर घर से जो है वो थैलियाँ उठा के, उस तरह अगर वो हो जाए तो बहुत अच्छा तरीका है। उस पर खैर हम अभी काम कर रहे हैं, तो देखो उस पर क्या होता है। अच्छा, यहाँ पर हम देख रहे हैं कि सड़क पे जो है वो दुकानें बनी हुई हैं, तो ये मीन के ये भी तो ये जो यहाँ पर काफ़ी दुकानें बन रही हैं, ये भी तो आप समझते हैं कि कानूनी तौर पर गलत तो है ना? बिल्कुल गलत तो है, कौन कहता है कि सही है, ये गलत है। देखो इस एरिया में भी पूरे ये लगे हुए हैं, उधर देखो ये गाड़ी इसको कोई पूछने वाला नहीं है, वो खड़ी हुई है, सारा कुछ भी है यहाँ इस जगह पे फट्टे लगे हुए हैं, सारा पूरा रोड बंद है। और अभी और उसकी वजह से ये रोड यहाँ से गाड़ियाँ चल रही थी तो पूरी लाइन लगी हुई थी, जहाँ के जो ख़वातीन हैं मुअज़्ज़ज़ लोग हैं उनके लिए गुजरना भी इतना मुश्किल हो गया था क्योंकि डबल ट्रैफिक यहाँ से चल रही थी और जगह आप देखो रोड इतना कम है, तो ये बड़ी परेशानी थी। अब और कल ख़त्म हुआ है, अब ये कि उन्होंने वो दोबारा रोड चला दिया है, तो यहाँ फिर वही जो लोग इधर उधर हो गए थे वो दोबारा आके फिर बैठ गए। अच्छा, यहाँ पर अमन व अमान की कंडीशन कैसी है? अमन व अमान तो खैर ऐसा अल्लाह का शुक्र है, कोई ऐसी बात नहीं है यहाँ। अमन व अमान, सेहत की आप कचरा सबसे बड़ा ये 7 मदर स्कूल है, इतना बड़ा, छुट्टी होती है यहाँ 3 शिफ्टों में स्कूल लगता है। हमने स्कूल वालों से भी दरख्वास्त लिखवाई थी मैंने खुद कि भाई ये कचरा जो है इसके कोई क्या हमें जो है बच्चियाँ यहाँ से गुजरती हैं, ठीक है, ये जो जगह पथारे सारे लगे हुए हैं, नौजवान लोगों की बच्चियाँ गुजरती हैं, सारे लड़के, ये माजगा बनी हुई है, ये ऊपर ये मदरसा है। हमने मदरसे की तरफ से दरख्वास्त दी कि भाई इधर इतना कचरा है, लोगों के लिए गुजरना मुश्किल है, मदरसे से छुट्टी होती है, स्कूल से बच्चियाँ ऐसे गुजरती हैं, सारा जो है कचरा ही कचरा, रास्ता ही नहीं है गुजरने का, तो क्या करें। उस पर उन्होंने ये किया, उन्होंने कहा जी हमारे पास डीजल नहीं है मगर आपने एप्लीकेशन दी है, इस पर हम ये कर सकते हैं कि भाई हम हर रोज़ एक गाड़ी उठवा सकते हैं। उसके बाद उठाते अब ये कि ये कचरा ख़त्म हो गया, वरना यहाँ तक कचरा आया हुआ था। हुकूमत से आप क्या अपील करेंगे? हम यही कहते हैं कि हम भी इस पाकिस्तान के रहायशी हैं, बासी हैं, और ये कच्ची आबादी है, इसके अंदर हमें कम से कम इतनी सहूलियात दें, कम से कम रास्ता तो साफ़ हो, और जो साथ स्कूल है वहाँ के बच्चे हैं, लोग यहाँ जब गाड़ी कचरा उठाने आती है इतना ताफ़ुन होता है। ये साथ खाने का होटल है, देखें कि यहाँ लोगों का खड़ा होना मुश्किल हो जाता है। ये जो जितने भाई हैं सबसे आप पूछें कि इतना गंदगी उठती है जहाँ जब ये होता है, कभी कभी सेवरेज का
गटर उबल जाता है जब, तो ये पानी उस कचरे में जाता है, वो फिर गलता और सड़ता है। जब मशीन आके उठाती है इतनी बदबू होती है कि लोग बोलते हैं अब हम किधर जाएं। तो सहूलत तो कुछ भी नहीं है यहाँ। सर हिते जेको ही गंद आहे किचिरो आहे पाणी जो जेको आहे साफ़ पाणी वारो निज़ाम कोन्हे को। तव्हां हिकिड़ा माना डॉक्टर आहियो, उन हवाले सां तव्हां कीअं था सम्झो त ही सिहत जे हवाले सां ही केतिरो माना नुक़सानकार शयूं आहिनि? ओवरऑल हालत इहा असांजे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कराची में न आहे, इहा हालत पाणीअ जे हिसाब सां ओवरऑल पूरे पाकिस्तान में। पाणीअ सां खोड़ सारियूं बीमारियूं थियनि थियूं, जंहिंखे असां जिगर जी बीमारी थींदी आहे, हेपेटाइटिस बी थिए थी, हेपेटाइटिस सी थिए थी। वधीक हेपेटाइटिस बी ऐं सी त वधीक जेके हिकिड़ियूं इंजेक्शन लॻनि थियूं, हिकिड़े पेशेंट खे 3 दफ़ा उन सिरिंज खां प्रिक कयो वञे थो। हेपेटाइटिस बी ऐं सी उन हिसाब सां वधीक फैलिजे थी। पाणीअ सां वधीक बीमारियूं उहे आहिनि जीअं ॿारनि खे या वॾड़नि खे या पौड़नि खे लूज़ मोशन थिए थो, पेट ख़राबु थिए थो। उन जे करे जेको आहे सो बहितर इहो आहे त पाणी तव्हां घर में आणियो, ॿाहिरां दुकान था वठो था, या जेको आहे तव्हांजे टूटियुनि में पाणी अचे थो, बहितर आहे त उनखे माण्हू बॉइल करे 10 मिंट 15 मिंट उन खां पोइ जेको आहे सो यूज़ कयो वञे। अच्छा, हिते जेको ही गंद ऐं किचिरो आहे तव्हां छा था सम्झो, ऐं जेको उॾंदड़ मिटी आहे उहो इंसानी जेको आहे सिहत जे लाइ केतिरो नुक़सानकार आहे? इंसानी सिहत लाइ तमामु घणो हानिकार आहे। उहो इन करे त उहो ई मख जेका आहे गंदगी ते वेहे थी, उहो ई मख जेका आहे असां खाइण जी शयुनि ते वेहे थी। त लाज़मन सी ॻाल्हि आहे त उहे जरासीम, उहे बैक्टीरिया जेके आहिनि से इंसान शयूं जेके आहिनि उहे जेका फ़र्ज़ु करियो असां समोसो वठणु वञूं था, समोसे जेका मख वेठी आहे उहो ई समोसो असांजे पेट में वञे थो, त कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे उहो अंदरि वञी जेको आहे असांजा इन्फेक्शन कंदो। इन्फेक्शन करण सां GIT प्रॉब्लम्स जेके आहिनि से क्रिएट थियनि था। GIT प्रॉब्लम क्रिएट थियण खां पोइ लूज़ मोशन थियनि था, वॉमिटिंग थिए थी, फूड पॉइज़निंग थिए थी, उन सां खोड़ सारी बीमारियूं थियनि थियूं साईं। अच्छा, थियणु छा खपे? तव्हां सम्झो था त 21वीं सदी जे हवाले सां जेको असां चऊं था हिकिड़ी शऊर जी तरक़ी जी ऐं जेको आहे सनत जे हवाले सां जेका माना हिकिड़ी सदी चयो थो वञे पियो, उन मंझि बि जेकॾहिं गंद पियो हुजे, किचिरो पियो हुजे। असां 21वीं सदी में इहो चवणु असां पाकिस्तान में त असां 21वीं सदी में आहियूं, बिल्कुलु बि इहो ग़लति आहे। असां 21वीं सदी में न आहियूं। असां ईअं सम्झो असां पथर जी दुनिया में अञा ताईं आहियूं। अगरि जे कहिड़ियूं जेको आहे असांखे हिते फैसिलिटीज़ आहिनि, अगरि तव्हां ॾिसो था जे असांजे पाकिस्तान ठहण खां पोइ या असांजे मुल्क ठहण खां पोइ जेके आहिनि से ॿिया केतिरा मुल्क ठहिया आहिनि, उन्हनि केॾी तरक़ी कई आहे। थोरो साईं हिन पासे कैमरा घुमाइजो, ॾिसो छा ही रोड जेको आहे सो हिन 70 साल या 60 साल या 70 साल पाकिस्तान खे थींदा विया आहिनि। छा अञा ताईं इहे कमु ठहिया आहिनि? असां अञा ताईं पथर जी दुनिया में। इहो चवणु ग़लति आहे त असां 21वीं सदी में आहियूं। हा, 21वीं सदी में असांजा चंद हिकिड़ा पोश लोकेलिटी जा एरियाज़ आहिनि, उहे जेके आहिनि से 21वीं सदी में आहिनि। असां जहिड़ा आम माण्हू उहे असां 21वीं सदी में न आहियूं। थियणु छा खपे आख़िरकार? हल छा थियणु खपे साईं? हल हुनजो करणु खपे, हर माण्हू खे पंहिंजी जेका आहे सा ज़िम्मेवारी महसूसु करणु खपे, चाहे उहो प्रेसिडेंट हुजे, चाहे प्राइम मिनिस्टर हुजे, चाहे डॉक्टर हुजे, चाहे पियोन हुजे, या हिकिड़ो कहिड़े बि शोबे सां माण्हू वाबस्ता आहे त उनखे उहो कमु पंहिंजो सही तरीक़े सां निभाइणु खपे। अदा हिते कहिड़ा ख़ासि मसइला आहिनि? सर हिते पहिरियों त तइलीम जो मसइलो आहे, उन खां अलावा हिते उहा कहिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां जो हिते सही हुजे। हिन कॉलोनीअ में का बि हिते फैसिलिटी न आहे, स्कूल जे हिसाब सां, ड्रेनेज जे हिसाब सां या वरी कंहिं ॿिए अहिड़े कंहिं मसइले जे हिसाब सां को हिते फ़ाशी हर शइ आहे। माना का तव्हांखे कहिड़ी शइ ॿुधायूं जो हिते न आहे? हिते हर बीमारी आहे। पोइ हिन बीमारी जेका हर बीमारी आहे उनखां रोकण जे लाइ या उनखे ॿुजो ॾियण जे लाइ हिते जेका माना अख़्तियार धणी आहिनि, हिते जेका माना पुलिस आहे, थाणो हिते तव्हां सां वेझो आहे, कुझु करे थो पियो या हथ ते राति रखियो? सभु मिलियल आहिनि, को कंहिंजो न आहे, सम्झव सर? छो जो हिते छा ॿुधायां, केरु थो करे? को बि नथो करे हिते। पुलिस पंहिंजे लेखे हिते रिश्वत थी वठे, हर शइ हले थी, चरस थो हले, हर शइ थी हले असां वटि। छा नथो हले हिते असां वटि फैसिलिटी न आहे का बि। हिते पुलिस हुजे त हीअं हुजे माशरो, हिते चरस हले असांजे मोहल्ले में का बि माना हिते का बि गंद किचिरो त ढेर लॻा पिया आहिनि हर तरफ़, हर गली में। हलो हिकु गली ॾेखारियूं तव्हांखे सर, का गली रहियल न आहे, न का स्कूल जो सिस्टम, न को तालीम जो सिस्टम, न को कचरे जो सिस्टम, न को ॿियो को सिस्टम, ड्रेनेज पाणी जो सिस्टम न आहे हिते। सफ़ा को बि न आहे। सिर्फ़ु इहो ई आहे त हिन कॉलोनी मां निकिरनि त असां अमीरनि जा हिते घर ठाहियूं।
ही हिते 70-80 साल खां घर ठहिया पिया आहिनि। ही त डिफेंस असांजी जे अॻियां ठही आहे। ही त घर पहिरियों हिन कॉलोनी जो हक़ आहे, पोइ डिफेंस वारे जो हक़ आहे। पर पहिरियों डिफेंस हिन कॉलोनी जो बि हक़ डिफेंस वारे खे ॾिनो थो वञे। नाज़रीन, लाड़काना कॉलोनी में मौजूद आहियूं। वञो केॾा न पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ। आपने ये बिल्कुल ये इसके बीच में जो है वो रोड आ रहा है, एक गंदगी भी फैल रही है। क्या कहेंगे आप, कितनी गंदगी है आपकी इस कॉलोनी में? गंदगी बहुत है, गंदगी बहुत है। हाँ नहीं, कचरा कुंडी है, वहाँ से हवा आती है, समंदर से तोड़ के आते हैं, कागज़ शागज़ बहुत आते हैं इधर। गंदगी बहुत है, सफाई है कोई नाम, कोई ना झाड़ू लगाने आता है, DH कैंप से होंगे तो कोई नहीं आता है। अच्छा, यहाँ पर आप भी खुद भी यही बात कर रहे हैं कि यहाँ पर गंदगी बहुत है, लेकिन हम देख रहे हैं कि ये जो पकोड़े नज़र आ रहे हैं, समोसे नज़र आ रहे हैं, वो भी आपने खुले रखे हुए हैं। हाँ, खुले रखे हुए हैं। हम तो थोड़ा थोड़ा निकालते हैं, ज़्यादा थोड़ा निकालते हैं। तो ये नुकसानकार नहीं है भाई, क्या करें, तो कच्ची आबादी है, समय आगे जैसा होगा समय आगे। आमने सामने सब ऐसे बैठे हुए, हम अकेले थोड़ी बैठे हुए यहाँ पे। नहीं, आप भी तो उनमें से, जो जितने लोग बैठे आप भी तो उनमें से ही। इनमें से हम बराबर हैं, सब शरीक हैं, प्यारा वाला थोड़ी हैं। तो ये जो आपके समोसे हैं, पकोड़े हैं, ये भी तो मुज़र सेहत होंगे ना? आज क्यों, हम तो बनाते हैं साफ़ सुथरा करके अपनी तरफ से। हम तो थोड़ी बोलते हैं यार कचरा खिला में लोगों को। नहीं, यहाँ पर तो मट्टी बरस रही है। नहीं, मट्टी तो नहीं आती, हवा आती है, समझ आके कागज़ शागज़, मट्टी कहाँ से आ रही है इनकी? अच्छा, पहले आपने कहा कि मट्टी है, गंदगी है, यहाँ पर आ रही है, लेकिन जब पकोड़ों की बात हुई तो मट्टी आना बंद हो गई। नहीं, मट्टी तो आती है ना, कचरा तो आता है, समझ आके। हम ये थोड़ी बोल रहे हैं कि नहीं आती है, समझ आके, कचरा तो आएगा ना। यहाँ पर मसाइल क्या है? हम देख रहे हैं कि आप जिस गली में बैठे हुए हैं, यहाँ पर तो काफ़ी बदबू है। ये हुकूमत का है। हाँ? हुकूमत का है, कुछ नहीं करती। मसलन यहाँ पे पक्का करवाएं, पानी का, गटर का मसाइल बनाएं जो बाहर निकले। अच्छा, ये गलियाँ आपकी पक्की नहीं हुई अभी तक, ये कच्ची ही कच्ची हैं। ये मीन के सालों साल से यही कंडीशन है, या पहले यहाँ पर पक्की जो स्ट्रीट्स थी वो पक्की थी? नहीं, शुरू से ही कच्ची है। साईं, कीअं आहे हिते सफ़ाई जो सॼो सारो निज़ाम बिगड़ियो पियो आहे? गटियूं जेके आहिनि सो उहे तक़रीबन पकियूं कोन्हनि, के गंदो ई गंदा। हिते जेके आहिनि, जेके नुमाइंदा ॿिया आहिनि, उन्हनि खे पाण सोचणु खपे। उन्हनि खे उहो पाण उन खे ख़्यालु हुअणु खपे न। और उन बारे में तव्हां पाण ॾिसो पिया, हालत जेका बि आहे ख़राबु लॻी पई आहे। वधीक पाण जेको ॾिसो पिया तव्हां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हिते कीअं ओवरऑल सूरत हाल छा आहे हिन तव्हांजी कॉलोनी जी? मां हितां जो पीपल पार्टी जो हिकिड़ो वर्कर आहियां, पाकिस्तान पीपल पार्टी जो वर्कर आहियां, तमामु बुनियादी वर्कर आहियां। हितां जो माहौल ॾाढो ख़राबु आहे, एॾो माहौल ख़राबु आहे। हिकु त कचिरे जी हिते ढेर लॻा पिया आहिनि, को पुछण वारो कोन्हे। ॿियो हिते चरसी, शराबी, नशई, लैंड माफिया, कज़ा ग्रुप, बदमाश ग्रुप तमामु घणो आहे, जेको पुलिस सां मिली इलाइक़े में माहौल पैदा करणु, ख़राबु करणु तमामु। हे ॾिसो था न, हाणे हेॾो बिल्डिंग ठही पई, प्लाज़ा ठही पई, सॼो रोड आबादीअ लाइ हे बंदि करे वेठा आहियूं। को पुछण वारो दाद फिरियाद हिते को आहे कोन्हे। त चवणु इहो आहे त असां त गवर्नमेंट खे अपील था कयूं, तव्हांजे हिकिड़ो चैनल जे थ्रू, त हिते तवजो ॾियनि। हिते जो माहौल तमामु ख़राबु आहे, तमामु बेहिसाब, न को पुछण वारो, न करण वारा, न कानून आहे, न को तरीक़ो आहे, न उथण वेहण। सो इन लाइ असां इहो ई तव्हांखे। अच्छा, तव्हां छा था सम्झो त हिते भला इहो जेकी छुड़वागी लॻी पई आहे, हर माण्हू जीअं तव्हां चओ था कब्ज़ा गिर आहिनि, ॿियो कुझु आहे, पाणी बाणी जी सहूलियत कोन्हे का, सभु कुझु ईअं आहे, त पोइ आख़िरकार को पुछण वारो, को चूंडियल नुमाइंदो कुझु आहे? असां जेको आहे वोट हमेशह पीपल पार्टी खे ॾियूं पिया, पीपल पार्टी लाइ वॾी असां क़ुर्बानी ॾिनीसीं। पर हाणे मोहतरमा वई हली मरी वई, त उन खां पोइ जेको आहे शही जी, उन खां पोइ हिते पुछण वारो कोन्हे को। हितो तमामु वोट जेके आहिनि तमामु पीपल पार्टी खे माण्हुनि आहिनि, नंढनि वॾनि सभु दुनिया हिते वोट जेके पीपल पार्टी ने। उन खां जीअं गवर्नमेंट में आया आहिनि, उन खां पोइ हिन इलाइक़े में ख़ासि करे को तवजो न आहे, को पुछनि कोन था, कंहिं पीपल पार्टी जे वर्कर खे कोन पुछनि था, न इलाइक़े जे माण्हुनि खे पुछनि था, न वोटरनि खे पुछनि था, हर को पंहिंजे ऐशनि में लॻो पियो। छा थियणु छा खपे? तव्हां हुकूमत खे कहिड़ी अपील कंदा? असां हुकूमत खे इहा अपील कंदासीं त हिते जेको
एक गैर कानूनी राज हले पियो लैंड माफिया कोज़ा ग्रुप इन्हनि खे ख़तमु कराए वञे हितां हिते गवर्नमेंट पीपल पार्टी जे माण्हुनि खे हिते तवजो ॾियणु खपे हमेशह पीपल पार्टी खे हितां माण्हुनि वोट ॾिना आहिनि हमेशह वोट पीपल पार्टी खे न ॿिए कंहिंखे कोन पर हाणे अहिड़ो हालात ख़राबु आहे जो असांखे त मुनासिबु नथो लॻे असां पाण पीपल पार्टी मां पाण पीपल पार्टी आहियां पर हिते हालात अहिड़ा पैदा हिननि करे छॾिया जो माण्हू अॼु को कॾहिं निकिरण लाइ तयारु न आहे अचण लाइ को कमु करण लाइ तयारु न आहे हा ॾिसो न मुंहिंजी जॻह ते मथे ॾिसो तव्हां हेॾे इहो भरियो तव्हां मथे झंडो लॻो पियो आहे पाकिस्तान पीपल पार्टी लेकिन मक़सदु इहा अभी हालत तव्हां ॾिसो हितां तव्हां सॼो भरियो पंहिंजो टीवी में ॾेखारियो आहे तमामु हिते पूरो इहा आबादी जेके न एॾो दरपदर बेहिसाब लॻी पई आहे को देहात फिरात को पार्टी जा माण्हू हिते कमु कोन था कनि हर को पंहिंजे हिन में पैदागिरी में कमाणे तरीक़े में लॻो पियो आहे ईअं न नाले में चवंदा असां मोहतरमा जे नक्श क़दम ते हलूं था असां हे कंदासीं पर इहो सभु बकवास था कनि को कमकार कोन था कनि को इलाइक़े में तवजो न आहे कमु न आहे हाणे हिते ॾिसो गटर जा पाणी मिलनि था पीअण जे पाणी सां सो तमामु माण्हू वीचारा परेशान ग़रीब माण्हू वोट त हिननि वॾी उमेद आहे पीपल पार्टी जे अंदरि त पीपल पार्टी गवर्नमेंट ईंदी असांखे सहूलियत मिलंदी असांजा कमु थींदा असांजा उहो थींदा कमु त ठहियो पर हाणे माण्हुनि खे पीअण लाइ पाणी न आहे सेवरेज जो ॾाढो हिते निज़ाम ख़राबु आहे सो इहो असां तव्हांजे चैनल जे थ्रू गवर्नमेंट खे अपील था कयूं सदर पाकिस्तान ज़रदारी साहब खे अपील था कयूं वज़ीर आला काइम शाह खे अपील था कयूं वज़ीर आज़म खे अपील था कयूं त इहे लाड़काना कॉलोनी आहे शहीदनि जी कॉलोनी आहे ये 1964 में जेकी हीअ आबाद थी भुट्टे साहिब जे दौर में ये लाड़काना सिंध सैलाब जे नाले सां इहा कॉलोनी आहे कराची में ये पहिरीं कॉलोनी आहे जेकी लाड़काने नाले सां आबाद आहे और वोट जेके रजिस्टर आहिनि लाड़काना कॉलोनी रजिस्टर सो सभु लाड़काने तक़रीबन लाड़काने माण्हू हिते हिन आबादी में पूरे महले में रहनि था सो असां इहा अपील आहे त पार्टी वारनि खे थोरो तवजो ॾियणु खपे हेॾे बि थोरो नज़र फेराइणु खपे त आईंदा बि वरी असांखे इन ई आवाम वटि वञिणो आहे इन्हनि खां बि वोट वठणा आहिनि अहिड़ा कम कंदा त केरु वोट ॾींदो केरु अॻिते ईंदो न को सफ़ाई जो ख़ासि इंतज़ाम आहे न को पाणी जो निज़ाम दरम भरण 5 सालनि में कुझु कोन्हे न स्ट्रीट लाइट आहे न रोड न गटर लाइन आहे कुझु बि न आहे जाकी बि मतिलबु ॻाल्हि जो हिन 5 साल में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे केर बि चई वञे को पाड़े वारो चई वञे हितां जो को मोज़िज़ माण्हू चई वञे त हीअ तरक़ियाती कमु थी वियो आहे कंहिं आवाम खां पुछो का ॻाल्हि ई कान्हे इन खां वधीक छा न हिते ख़ासि तौर ते भला अमन अमान कीअं आहे ऐं ॿियो नशे पते खां माण्हू बचियल आहिनि कीअं आहे अमन अमान आहे बाक़ी नशो पतो साईं दरगाह गाज़ी अब्दुल्ला शाह वेझी आहे उन जे लाइ पोइ हीरोनी सभु हिते था अचनि ऐं किन माण्हुनि जा अहिड़ा आहिनि जेके खुफ़िया जेके आहिनि जेके हलाइनि पिया था उन्हनि जो नालो खणंदासीं त राति जो वरी मारे वेंदा ॻाल्हि हीअ आहे हा न पोइ तव्हां छा था सम्झो त तब्दीली कहिड़ी आई आहे असांजी माना असां जेकी हीअ सॼो सारो थियो ऐं हिन तव्हां लाड़काना कॉलोनी जेका बि आहे वोट बि जेको आहे सो हिन ई हुकूमत खे करे सॼो कुझु ईअं थिए थो सहूलियतूं पोइ बि कोन्हनि घटियूं कचियूं लॻियूं पियूं आहिनि रोड पटिया पिया आहिनि गटर नाला उथलिया पिया आहिनि छा थियो तव्हांखे मिलियो छा साईं बहरहाल हिन कॉलोनी में 5 साल में जेकी गवर्नमेंट आहे हिन त कुझु कोन कयो आहे कुझु मिलियो ई कोन्हे बाक़ी छा थिए अञा नशाई वारा त नशाई वारा बीठा आहिनि सरेआम भता हलाइनि पिया था का ॻाल्हि ई कान्हे जुआ जा अॾा दुकान खुलिया पिया आहिनि का ॻाल्हि ई कान्हे को अमुन ई कान्हे बाक़ी ॿी फ़िलहालु त अमुन आहे अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे फ़िलहालु पर पुलिस बि त वेठी आहे न उहा छा थी करे पुलिस पोइ जेॾीमहिल बि कहिड़ो एक्शन मतिलबु ॻाल्हि जो ॿुधाइनि थो पोइ थोरो घणो थिए थो पोइ 8 ते 10 ॾींहं 15 ॾींहं बंदि थी थो वञे पोइ वरी शुरूआत आहे नीलम स्कूल जन जे हवाले सां जेको आहे ज़ैबुन्निसा साहिबा हितां जी जेके हेड मिस्ट्रीस आहिनि उन्हनि खां पुछूं था ख़ासि तौर ते हिते जेके आहिनि सो छोकिरियुनि खे बि तमामु घणा मसइला थियनि था जॾहिं हू हिते अचनि थियूं पियूं फस्ट ईयर ऐं सेकेंड ईयर जूं शागिर्दियाणियूं ऐं उनखां सवाइ हिते 3 शिफ्टुनि में हीअ स्कूल जेको आहे सो रन करे थो प्राइमरी ऐं जेको आहे मिडिल ऐं उनखां पोइ हायर सेकेंडरी लेवल ताईं उन्हनि खां पुछूं था त हू सॼो सारो हिन ओवरऑल सिनेरियो में कीअं सफ़र कनि थियूं पियूं अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम हिते असां ॾिसियो आहे सॼो सारो हिन कॉलोनी में त किचिरो आहे गंद आहे ऐं उनखां सवाइ जेको आहे सो सहूलियत कोन्हे का रेड़ा लॻा पिया आहिनि ॿाहिरि उन सॼे सारे सिनेरियो में ॿार हितां जेके वञनि थियूं ख़ासि तौर ते छोकिरियूं फस्ट ईयर जूं सेकेंड ईयर जूं ओवरऑल हीअ सिनेरियो तव्हां कीअं था ॾिसो पिया बसि असां हिन खे चवंदा आहियूं त भई तव्हां हिते रेड़ियूं न लॻायो ऐं हिते तव्हां हेॾो गंद कचिरो आहे जेको सब्ज़ी वारो वेठो आहे असांजो ऐं इन में बि तमामु मतिलबु हिन खे चवंदा आहियूं त भई तव्हां मतिलबु हिते न रखो ऐं इहे स्कूल ताईं ॾिसो तव्हां त उहो बिल्कुलु ई अॻिते अची विया आहिनि केतिरो असां हुनखे चवंदा आहियूं त भई एॾो अचो अॻिते न अचो ऐं असां तव्हां पंहिंजी हद में रहो होॾे हुन साइड में रहो लेकिन तॾहिं बि उहो अहिड़े तरीक़े सां मतिलबु उहो चवंदा आहिनि त न असां त बसि ठीकु आहियूं हिते आहियूं
जेको कुझु कयूं था। ऐं ॿियो हे जेको पाणी हेॾे पोइ जेके ॿाहिरि लॻनि था कचरनि खे, एॾो स्कूल में धुओं थिए थो, अहिड़ी हालति ख़राबु थिए थी जो असां मजबूर थी करे असां हाणे थोरा ॾींहं थिया असां छोकिरियुनि खे मोकल ॾेई छॾीसीं, छो जो ॾाढी हालति ख़राबु थी वई हुई छोकिरियुनि जी बि। ऐं असां फायर ब्रिगेड वारनि खे बि असां मतिलबु इतलाह ॾिनीसीं त भई हिते अचो ऐं अची करे बाहि विसायो, लेकिन हुननि बि कोई एक्शन न वरितो ऐं न आया। पोइ उन खां पोइ असां पाण ई पंहिंजी मदद सां असांजो हे बाबा स्कूल वारो ऐं असांजा पियून वग़ैरह ॿिया मोहल्ले वारा बि थोरा उथिया, पोइ उथी करे ऐं पोइ पाणी असां पाइप वाइप खयूं ऐं उन्हनि पाणी विसायो, असां बाहि विसाई। अहिड़े तरीक़े सां असां सम्झो हितां निकितासीं, वॾी मुश्किल सां निकितासीं। अच्छा, इन खां सवाइ हिते पाणी जी बि खोट सदाईं रहे थी पई, त तव्हांजो 3 शिफ्टुनि में हिते स्कूल हले थो पियो, त उहो ओवरऑल जेको आहे तव्हां कीअं इन ॾुखियाईनि खे मुंहुं था ॾियो पिया? त बसि कॾहिं कॾहिं असां टैंकर बि विझराईंदा आहियूं ऐं कॾहिं वरी असांजे बाबा वीचारो जेको रहंदो आहे चौकीदार असांजो, उहो राति जो पाणी भरे थो, त कॾहिं पाणी अचे कॾहिं न अचे, बसि अहिड़ी तरीक़े सां बसि हल्को फुल्को गुज़ारो कयूं था वेठा। अच्छा, हिन कॉलोनी में ख़ासि तौर ते इहे बि ख़बरूं ॿुधण में अचनि थियूं त अक्सर करे जेको आहे सो गड़ आहे, नशो वापराईंदड़ माण्हुनि जो या कुझु जुआ जा अॾा आहिनि, ॿियो कुझु आहे, त हिन सॼे सिनारियो में हिते ॿारड़ियूं अचण जे हवाले सां वालदेन उन्हनि खे आज़ादी सां छॾनि था या इहे ॾुखियायूं तव्हांखे जेके आहिनि सो उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवे थो ॾुखियाईनि खे? वालदेन ई आहे त पाण छॾणु ईंदा आहिनि ॿारनि खे, असां उन्हनि खां मीटिंग कंदा आहियूं, असां उन्हनि खे चवंदा आहियूं त बाबा पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजी ज़िमेदारी सां छॾणु अचो ऐं वठणु अचो, छो जो असां त परे रहंदा आहियूं, असां खोड़ परे रहूं था, त उन करे असां चवंदा त असांजी त हे हिते कॉलोनी आहे कान जो असांजो कोई ॿुधंदो, त इन करे तव्हां पंहिंजे महिनत सां पाण अचो ऐं पंहिंजे ॿारनि खे वठी वञो ऐं पंहिंजो छॾे बि अचो। ओवरऑल इंतिज़ामिया खे तव्हां छा चवणु चाहींदो, ख़ासि तौर ते हिन सिनारियो में जिते माना ॿार बि पढ़ंदा हुजनि, जिते नियाणियूं बि पढ़ंदियूं हुजनि, उते अहिड़ो माहौल हुजे त विच रस्तनि ते जेके आहिनि सो दुकानूं हुजनि, गंदु हुजे, किचिरो हुजे, किनो हुजे, तव्हां माना कहिड़ी अपील कंदव? बसि असां उन्हनि खे ईअं चवणु चाहियूं था त अलाह जे वास्ते हिन कॉलोनीअ ते तवजह ॾियनि ऐं सही तरह सां हिननि खे हलाइनि, जेके काउंसलर वग़ैरह वेठा आहिनि सो उहो महिरबानी करे उहो तवजह ॾियनि त भई हिन कॉलोनी खे सुधारनि, सही तरीक़े सां मतिलबु हलाइनि। पोइ अलाए हाणे हो छा था करनि, छो ईअं करनि था, जो हो वॾा आहिनि सम्झो वेठा आहिनि, त घटि में घटि इन कॉलोनीअ ते महिरबानी करे तवजह ज़रूरु ॾियनि ऐं ॾिसनि त हे वीचारियूं ॿारड़ियूं जेके असां वटि पढ़णु अचनि थियूं इहे सही तरीक़े सां पढ़नि, तालीम हासिलु करनि, उनखे काई परेशानी न थिए। ऐं ज़ाहिर आहे असां बि अचूं था, असांखे बि कॾहिं कॾहिं खोड़ परेशानी थींदी आहे, त गटर जो पाणी कॾहिं कॾहिं अची वेंदो आहे, हिते परेशान थींदा आहियूं असां, चवंदा आहियूं हाणे कीअं रोड पार कयूं, कीअं वञूं, कीअं अचूं, बहरहाल वरी मसइलो हल करे छॾंदा आहियूं की इन करे थी वेंदो आहे। बहरहाल हुननि जी तरफ़नि खां, हितां जी कॉलोनी वारनि जी तरफ़ खां असांखे कोई बि मतिलबु हो न आहे त मतिलबु हो कोई तवजह ॾियनि था, नथा ॾियनि तवजह, बिल्कुलु नथा ॾियनि। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां जॾहिं हिन कॉलोनी में अचो थियूं पियूं, हिते जॾहिं हिते पढ़ण जे लाइ अचो थियूं पियूं, त तव्हांखे केतिरी ॾुखियाई थिए थी पई, ख़ासि तौर ते पाणी मंझो गटर नाला फाटा पिया आहिनि, किन आहे, सिमेल आहे, वरी वटि पासे सां दुकानूं आहिनि, असांखे मतिलबु परेशानी थिए थी, जेको कचिरो आहे असांजा बूट ख़राबु थियनि था, शयूं मतिलबु कपिड़ा ख़राबु थियनि था, अगरि हलूं था त इहो सभु कुझु ख़राबु थिए थो ऐं विच में कचिरो आहे ऐं स्कूल कचिरे जे साम्हूं आहे। हिकु इहा ॻाल्हि आहे की अगरि स्कूल जी असांजी पहचान आहे त उहा इहा आहे की कचिरे वारो स्कूल, इहो न थियणु घुरिजे ऐं कचिरो जेको साम्हूं पियो आहे उहो ख़राबु, मतिलबु हिन जी हिकिड़ी जॻह ठाही वञे ऐं ॿी जॻह ते कचिरो उछलियो वञे ऐं ईअं सही न आहे बिल्कुलु, छो जे करे इन त खोड़ परेशानियूं, त मतिलबु खोड़ ॿार मुतासिर थियनि था ऐं कंहिंखे मुश्किल थिए थी अचण में, इन जे करे कचिरो न हुजे हिते। अच्छा, ॿियो जेको दुकानूं वेठियूं आहिनि, माण्हू वेठा आहिनि, सॼा राज माण्हुनि जा वेठा आहिनि, उते ईंदे घणी माना तव्हांखे तकलीफ़ घणी महसूसु थिए थी? उहा तकलीफ़ त थींदी आहे, लेकिन माण्हुनि खे मैनेज बि करणु खपे, छो जे करे कोई माण्हू तमीज़ वारो आहे त मतिलबु उहो त हली थो अचे, लेकिन ॿी इहा ॻाल्हि आहे जेका माण्हू वेठा आहिनि हाणे इन्हनि जी अगरि हो फ्री थियनि था, अगरि हीअं करनि था त असांखे अटेंशन न करणु खपे, अगरि हो कुझु चवनि था त असांखे उनखे कुझु बि न चवणु खपे, असां पंहिंजो स्कूल अचूं था ऐं स्कूल अची करे असां वापसि हली था वञूं, छो जे करे असां हुननि खे अगरि अटेंशन कयोसीं त फ्री थियासीं त हो बि अॻिते फ्री थी वेंदा ऐं हिते स्कूल में ईअं ख़राबु ॻाल्हियूं थींदियूं, स्कूल असांजो ई ख़राबु थींदो। मां त बसि इहो चवंदमि ॼण त इहे जीअं दुकान आहिनि इन जी वजह सां टेंशन थिए थी, छो करे उन्हनि सां लाउड म्यूज़िक था हलाइनि, उन्हनि जी टेंशन थिए थी ऐं ॿियो असां प्रिपेयर थी अचूं था, इस्त्री वग़ैरह यूनिफॉर्म हर शइ हूंदी आहे, त रास्ते में जेको टेंशन हूंदो आहे कचिरो ऐं कीचड़ वग़ैरह उन सां यूनिफॉर्म ख़राबु थिए थो, हिते प्रिपरेशन मतिलबु सही नथी थिए, असां सही लिखाइज नथा ॾियूं,
बस कचरे जी वजह खां हिन कॉलोनी जी वजह खां इलाही टेंशन आहिनि स्कूल में। अच्छा, तव्हां ख़ासि तौर ते जंहिं घरनि में रहो थियूं पियूं उते गैस जी सूरत हाल कीअं आहे, बिजली जी सूरत हाल कीअं आहे, ऐं उन खां पोइ जेको पाणी आहे उन पाणी जी सूरत हाल छा आहे? माना पाणी रेगुलर बुनियादनि ते अचे थो, साफ़ु अचे थो, या गटर नाले सां गॾिजी थो अचे? जी पाणी रेगुलर टाइमिंग ते ॾिसनि था जी हाँ अचे थो पाणी, हिन में ईंदो, पर कॾहिं कॾहिं टाइमिंग ते नथो अचे पाणी। ऐं पाणी ॿी ॻाल्हि साफ़ु नथो अचे पाणी, कॾहिं गटर जो मिक्स थो थी अचे, कॾहिं अलाए छा पाइप लाइन में प्रॉब्लम आहे। ऐं ॿियो घर जो कमु त गैस असांजो त प्रिपेयर थो अचे, बाक़ी काफ़ियुनि खे इलाही प्रॉब्लम आहे इहा बि गैस जी, बिजली जी बि प्रॉब्लम आहे, छो करे कंहिं टाइम वञे थी कंहिं टाइम अचे थी, कोई टाइम टेबल न आहे बिजली जो बि। अच्छा, रस्ते ते ही घुमंदड़ माण्हू घिटियुनि में ऐं जेके आहिनि सो क़ाइमु दुकानूं, वॾे आवाज़ सां हलंदड़ म्यूज़िक, उन खां पोइ जेको आहे सो ओवरऑल माण्हुनि जो रवैयो कहिड़ो हुजे थो जॾहिं माना ख़ासि तौर ते तव्हां जहिड़ियूं नियाणियूं जेके आहिनि सो हेॾे सफ़र करे अचनि थियूं, ॾुखियाई तव्हांखे केतिरी थिए थी पई? ॾुखियाई एतिरी त जीअं बसि दिलि नथो करे अचण जो, पर इलाही टेंशन में, इलाही मतिलबु पाण खे सेफ नथा सम्झो जॾहिं असां हितां अचूं था, ॾिसण माण्हुनि जो लाउड स्पीकर हलाए ईअं एॾी आवाज़ ऊची आवाज़ में गाना ॿुधनि, इलाही टेंशन थी थिए उन्हनि जी वजह खां। जेका दुकान ख़ासि त दुकान जहिड़ा माण्हू आहिनि, पान खाईंदा उहे ॿार उछली चढ़ंदा, अहिड़ियूं किन कंदा असांजे साम्हूं, इलाही दफ़ा ईअं गाॾियूं गुज़री वयूं त असांजो यूनिफॉर्म ख़राबु थी विया आहिनि, इलाही दफ़ा घर वापसि थो वञिणो पए, टेंशन इलाही थी थिए हिन जी वजह खां। हुकूमत खे अपील कंदासीं कि प्लीज़ हिन कॉलोनी ते थोरो ध्यानु ॾियो ताकी असांजो कुझु थी सघे। असांखे अगरि असां पंहिंजे स्कूल अगरि असां न ईंदासीं, असांखे त तालीम सिखणी आहे न, उहो असां जीअं बि कयूं, अगरि असां परे को बि अचूं था त असांखे तालीम त सिखणी आहे, मगर छा अथसि नालो इहो जेको गंद किचिरो विधो अथनि, इहे त पोइ असां अगरि काॾे वेंदा आहियूं बि इहो किरंदो आहे, पोइ छा अथसि नालो असांखे पंहिंजी तालीम त जीअं भी करे मुकम्मल करनी है। इस कॉलोनी से जब आप सफ़र करके यहाँ पर आ जाते हैं तो तब आपको कितनी मुश्किलात का सामना करना पड़ता है कि गंदगी है, कीचड़ है, पानी है, ओवरऑल कंडीशन क्या होती है जब आपका वहाँ से गुजर होता है? जब हम आते हैं, अब अब्दुल्ला शाह गाजी का उर्स था तो ओनली ट्रैफिक सब इतना था, अब हम लोग इतनी मुश्किलों से आते हैं, डर के आते हैं कि क्या हो जाएगा क्या नहीं होगा, ट्रैफिक भी इतना जाम था, उधर ब्लॉक हुए थे सड़कें, और यहाँ से बसेस आ रही हैं, रिक्शे आ रहे हैं, स्कूटर्स आ रहे हैं, और हम इतनी मुश्किल से जाते हैं, कचरा है, गंदगी है, लोग बैठते हैं चर्सी, गंदगी नहीं होगी तो चर्सी भी नहीं बैठेंगे, गंदगी होगी तो चर्सी भी बैठेंगे, तो इतना एक फील होता है कि डर सा रहता है कि अब क्या होगा। स्कूल से घर से निकलते तो पूछते कि सही सलामत स्कूल में पहुंच जाए, स्कूल की छुट्टी होती है तो यही दिल में होता है कि सही सलामत घर पे पहुंच जाए, बहुत मुश्किलात का सामना होता है, लेकिन यहाँ पे थोड़ा डर लगता है, फिर अपने घर के पास जब जाते हैं तो ठीक हो जाता है। यहाँ पे बस ट्रैफिक होता है तब जब वहाँ के रोड ब्लॉक्स होते हैं, और ये कचरा होता है, कोई देखता नहीं कॉलोनी में क्या हो रहा है क्या नहीं हो रहा, गली गली में कचरा होता है, गुजरो तो इतनी स्मेल आती है, पाँव गंदे, ये स्मेल जिससे बीमारियाँ फैलती हैं, तो फिर बंदे बीमार तो होंगे। कॉलोनी से गुजर जब होता है, गंदगी भी है, लोग भी हैं, होटलों से बजती हुई म्यूज़िक भी होती है, मीन के ओवरऑल जब एक बच्ची वहाँ से गुजरती है तो तब उनको कितनी मुश्किलात का सामना करना पड़ता है? मुश्किलें तो होती हैं, आओ कचरा हो तो सारे कपड़े गंदे हो जाते हैं, शूज़ गंदे होते हैं, और चर्सी वगैरह गंदगी तो है, बहुत गंदगी होती है। इधर का हमारे स्कूल के करीब भी कितना सारा कचरा पड़ा हुआ है, और ट्रैफिक भी इतनी, मतलब उसने बताया उसकी वजह से, और कपड़े गंदे हो जाते हैं, इधर से हो इधर हो उधर हो, तो फिर गंदगी होती है, तो हम लोग बहुत मुश्किल से बच के आते हैं और फिर बच के वापसी जाते हैं। अच्छा, आपको पेरेंट्स की तरफ से कितनी इजाज़त होती है आने के हवाले से? आपने खुद उन्हें मनाया है या उनको टेंशन होता है कि आप जा रही हैं तालीम के लिए लेकिन कब आप वापस होंगी, क्या होगा? यहाँ पर कंडीशंस ये हैं कि नशाई लोग भी बैठे हुए हैं, सारे के सारा मीन के एक किस्म का जैसे जाने तो देते हैं बच्चियों को, लेकिन उनको टेंशन होती है। हाँ टेंशन तो होती है, लेकिन पढ़ना है ना, इसलिए वो बोलते हैं जाओ लेकिन ध्यान से जाओ और ध्यान से वापसी आओ। माँ बाप को भी टेंशन होती है और हमें भी टेंशन होती है कि हम पहुँच जाएंगे स्कूल और वापसी भी पहुँच जाएंगे, तो वो लोग तो हमें इजाज़त देते हैं, बोलते जाओ पढ़ो लेकिन ध्यान से जाओ और ध्यान से आओ। हुकूमत को क्या आप अपील करेंगी कि इन चीज़ों के होने से कितना आपको नुकसान हो रहा है, आपकी तालीम कितनी डिस्टर्ब हो रही है, और आप मीन के किस सफ़र में मीन के कितनी तकलीफ़ में हैं, और क्या करना चाहिए हुकूमत को? कि हुकूमत को तो सबसे पहले ये करना चाहिए जो छोटे छोटे बच्चे चर्स शराबी वगैरह में लगे हुए हैं इनको मना करें, क्योंकि अगर ये लोग शराबी और चर्सी बनेंगे फिर बड़े होंगे और इनकी वजह से और बच्चों की भी तालीम रुक जाएगी। तो जब ये लोग शराब वराब कुछ भी नहीं पिएंगे तो अपनी तालीम भी हासिल करेंगे और हम लोग भी आसानी से अपनी तालीम हासिल कर सकते हैं। तो ये अपील हुकूमत से कि इनको मना करें। थैंक यू। सब खां बेहतर तो शहीद जुल्फ़कार अली भुट्टे और शहीद रानी खां पोइ
असां लावारस थी चुका आहियूं। असांजा हिते घर सड़ियल आहिनि, घर सड़िया, घर बर्बाद थिया आहिनि, असां जेलूं काटियूं आहिनि। पीपुल्स पार्टी जो राशिद रब्बानी, प्रोफेसर एंडी खान, अब्दुल रहीम बलोच हिते आया। असां ग़रीबनि जे मदद करण लाइ हज़ार नौकरियूं मिलियूं आहिनि, हज़ार कई नौकरियूं मिलिया आहिनि, कई पैसनि जा क्या छा मिलिया आहिनि। असांजा कारकुन दरपदर, न उन्हनि खे का नौकरी मिली आहे, न असां सां वधि में वधि ज़ुल्म आहे लाड़काना कॉलोनी में। छो असां सिंधी आहियूं, इन जे करे हितां जा जेके बि उहिदेदार आहिनि असां सां ज़ुल्म था कनि। PSO 112 ज़ुल्म थो करे, असां सां ज़ुल्म आहिनि। मुंहिंजा घर अॼु बि सड़ियल आहिनि, हली तव्हां ॾिसो असां सां वधि में वधि ज़ुल्म आहे, असां सां नाजाइज़ कयूं वेठा आहिनि। पंहिंजा कई हज़ार नौकरियूं पैसनि ते कया अथऊं और सब कुछ कया अथऊं, लेकिन असांजे बारे में कुछ भी कोन्हे को। नाज़रीन, लाड़काने कॉलोनी वासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन खां सवाइ जेको ही गवर्नमेंट गर्ल्स जेको आहे सो हायर सेकेंडरी स्कूल आहे, उन जे ॿारनि जे हवाले सां उन्हनि बि ॻाल्हियूं कयूं, ख़ासि तौर ते गंद जे हवाले सां, किचिरे जे हवाले सां ऐं बुनियादी सहूलियतुनि जे हवाले सां, ऐं हिन लाड़काने कॉलोनी जे हवाले सां त केतिरो गंद आहे, केतिरो किचिरो आहे। जिते ॿारनि जे दिमाग़ में हिकिड़ा क्वेश्चन मार्क हुजनि था त हिते असां वञूं था पिया, गंद आहे, किचिरो आहे, उन सां गॾोगॾु होटलनि जी हलंदड़ तेज़ आवाज़ सां जेको आहे सो म्यूज़िक आहे, उन जे हवाले सां ॿारनि खे बि ॾुखियाई आहे, हितां जे रहवासियुनि खे बि ॾुखियाई आहे। हिते नशाइनि खां बि माण्हू वहिल में आहिनि ऐं उन खां सवाइ लैंड माफ़िया खां बि ॾचे में पियल आहिनि। जुआरनि जो बि हिते माना बड़धक लॻो पियो आहे। ऐं उन खां सवाइ नाज़रीन, जेके हुकूमत खे हिन वक़्तु 5 साल हले थो ऐं उन शहीद राणी जा जेके जीअला आहिनि उहे बि मायूसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। बहरहाल हुकूमत खे सोचणो पवंदो, वीचारणो पवंदो ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते हल ॻोल्हणो पवंदो त जीअं ईंदड़ इलेक्शन जे लाइ खेनि के लफ़्ज़ हुजनि माण्हुनि खे वरी मुतासिर करण जे लाइ। उमेद त तव्हांखे असांजो इहो जेको प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। इन दुआ ते त जिते हुजो ख़ुशि ऐं सलामत हुजो। कैमरामैन अहसान संजरानी सां गॾु राय पपड़ खे ॾींदा मोकिलाणी। अलाह भाई।